विरशामा ख़बर ईंदा हलो त मटियारी वेझो दरगाह अब्बास पीर वट मटियारी पुलिस ऐं ॾुआरियुनि विच में मुक़ाबलो। पुलिस पारां मुक़ाबले बाद एक जवाबदार राइल गेलो के ज़ख़्मी हालत में गिरफ्तार करण जी दावा। SHO मटियारी ज़ुल्फ़कार ओडाणो मूजिब त गश्त दौरान मटियारी वेझो टपाली रोड ते दरगाह अब्बास पीर वट पहुतासीं त कुछ ॾुआरी क़िस्म जा माण्हू ॾोह जे इरादे सां बीठल हुआ। जवाबदारनि पुलिस मोबाइल खे ॾिसी फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं ते पुलिस जी जवाबी कार्रवाई में एक जवाबदार राइल जख्मी थी पियो ऐं संदसि 2 साथी फरार थी विया। पुलिस मूजिब ज़ख़्मी हालत में गिरफ्तार जवाबदार ॻोठ बच्चो गेलो जो रहवासी आहे, जंहिं वटां बग़ैर लाइसेंस 1 अदद पिस्टल मैगज़ीन समेत हथ कयो वियो आहे। ज़ख़्मी जवाबदार के अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। गिरफ्तार जवाबदार ते मुख़्तलिफ़ थाणनि ते संगीन नोयत जा केस दाख़िल आहिनि। जवाबदार जा 2 साथी फरार थी विया आहिनि, जिन जी ॻोल्हा जारी आहे। मटियारी थाणे ते ज़ख़्मी हालत में गिरफ्तार हथियारबंद राइल गेलो ऐं फरार थियल जवाबदारनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस पारां वधीक जांच जो अमल जारी आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।